अकुलमंद पोड़ो ऐं टिन पुटनि जी कहाणी। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कंहिं हिकिड़े मुल्क में हिकिड़ो पोड़ो शख़्स रहंदो हो जंहिंखे 3 पुट हूंदा हुआ। अॼु ताईं ॻाल्हि था कनि त पोड़ो शख़्स जॾहिं पीढ़ी में अची पहुतो ऐं पंहिंजी हयाती जे पछाड़कनि ॾींहंनि में हो त पंहिंजे टिनी पुटनि खे सॾे करे पंहिंजे साम्हूं विहारियईं ऐं पोइ पंहिंजी समूरी मिल्कियत हिकु जे तरह हिसनि में विराए पंहिंजे टिनी पुटनि जे हवाले करे छॾियईं। पंहिंजी सभु माल मिल्कियत विराए छॾियईं, पर हिकिड़ो निहायती क़ीमती हीरो टिनी पुटनि खे ॾेखारींदे चयईं त हीउ क़ीमती पथर, हीउ क़ीमती हीरो ऐं पंहिंजे उन ई पुट खे ॾींदुसि जेको सभिनी खां सुठो को नेकी जो कमु करे ॾेखारींदो। साईं, मुंहिंजा पीउ पंहिंजी समूरी मिल्कियत विराए छॾी, बसि हिकिड़ो क़ीमती हीरो रखियो ऐं ॻाल्हि पंहिंजे पुटनि खे चयईं। उहा ॻाल्हि ॿुधी करे 2 पुट नेकी जे कमनि में जुंबी विया। हर हिकु पुट जी इहा कोशिशि हुई त आउं को सुठो कमु करियां ऐं बाबो उहो क़ीमती हीरो मुंहिंजे हवाले करे। से मुंहिंजा किसो कोता ज़िंदगी आहे, ॾींहड़ा गुज़रंदा विया। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हिकु पुटु पंहिंजे पीउ खे अची चयो, पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा, मां हिकु नेकी जो कमु करे आयो आहियां, तंहिं करे इहो क़ीमती हीरो हाणे मूंखे इनायत करियो। पिण त पुछियो त पुटड़ा, तो कहिड़ो कमु कयो आहे, मूंखे ॿुधा त सही। पुटड़े चयसि, बाबा, हिकु माण्हू मूंखे 10,000 रुपया अमानत तौरु रखण लाइ ॾिना हुआ ऐं उन्हनि पैसनि बाबति न काई रसीद हुई ऐं न ई वरी को शाहिद वग़ैरह हो। हुन सिर्फ़ु उहे पैसा मूंखे ॾिना हुआ, सिर्फ़ु उनखे ऐं मूंखे ई ख़बर हुई। ऐं बाबा, कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ जॾहिं हू शख़्स मूं वटि वरी आयो आहे त काल्ह मूं हुनखे पंहिंजी अमानत जेका हुन घुरी सा वापसि मोटाए ॾिनी अथमि ऐं मां हिकदमि हुनखे बिना कंहिं देरि जे उहा अमानत मोटाए हुनजे हवाले कई आहे। हालांकि जेकॾहिं मां इनकार कयां हा ऐं न ॾियांसि हा त हू मूंखे कुझु बि न करे सघे हा, छो त हुन वटि का बि रसीद वग़ैरह का अथॉरिटी न हुई। से मुंहिंजा पुटड़े पंहिंजे पीउ खे पंहिंजे नेकी जो कमु ॿुधायो। पुटु चयसि त बाबा, भला इन खां वधीक ॿियो को नेकी जो कमु थी सघे थो? पोड़ो साईं खिली पियो। अकुलमंद अॻे हो पोड़ो सो खिली पियो। चयईं त पुटड़ा, नेकी जो उहो त मामूली कमु आहे जंहिंखे का एतिरी अहमियत नथी ॾेई सघिजे। पैसा मोटाए ॾियण सां का वॾी ॻाल्हि न आहे, वधि में वधि उहो थियो त तूं हिकु गुनाह खां बची वएं। ऐं हा, जेकॾहिं मुंहिंजे 2 पुटनि मुंहिंजी हयाती में तोखां वधीक को सुठो अमल न कयो ऐं सुठो नेकी जो कमु न कयो त इहो हीरो तुंहिंजो थींदो। बहरहाल अञा वक़्तु आहे, ऐं अञा जीअरो आहियां, पर जे आउं मरी वियसि त इहो क़ीमती हीरो पोइ तुंहिंजे हवाले थींदो। साईं, कुझु अरसो गुज़री वियो। कुझु अरसे गुज़रण बाद उन झूने पोड़े जो, अकुलमंद पोड़े जो हिकिड़ो ॿियो पुटु बि आयो। ॿियो पुटु बि आयो ऐं अची पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा, इहो क़ीमती हीरो भाउ खे न ॾियो, मूंखे ॾियो। पोड़े पुछा कई त बाबा, कहिड़ी नेकी करे आयो आहीं? कहिड़ी नेकी जे एवज़ तोखे उहो हीरो ॾियां? छोकिरे वारनि चयो त बाबा, हिकु ॾींहं जो ज़िक्र आहे त दरिया निहायत मौज में हो। इत्तेफ़ाक़ सां हिकु नंढो छोकिरो पुल तां किरी पियो ऐं पाणी में ॿुॾणु लॻो। उन वक़्तु छोकिरे जा पीउ, माउ ऐं ॿिया केतिरा ई माण्हू पिणु उते मौजूदु हुआ, पर कंहिंखे बि एतिरी हिमत न थी जो दरिया जे मस्तु मौजनि में लही सघे ऐं छोकर खे बचाए सघे। बाबा साईं, मां पंहिंजी जान खे ज़ाहिर ज़रूर ख़तरे में विझी दरिया में काहे पियुमि ऐं अलाह पाक जे फज़ल सां छोकिरे खे सही सलामत ॿाहिरि कढी आयुसि ऐं पंहिंजे माउ पीउ जे हवाले करे आयुसि। बाबा साईं, इन खां वधीक नेकी या क़ुर्बानी जो ॿियो को उम्दा मिसाल थी सघे थो? साईं, मुंहिंजा पंहिंजे पुटड़े जो ॿिए पुट जो इहो किसो ॿुधी करे पोड़े चयो त बाबा, हमदर्दी ऐं इंसानियत जो उहो त आम रिवाजी कमु आहे। जेकॾहिं 3 पुट उन खां बहितर कोई कारनामो न ॾेखारियो त पोइ इहो हीरो तुंहिंजे हवाले करे सघां थो। साईं, 2 पुटड़ा पंहिंजे पीउ जे
फ़ैसिले जे इंतज़ार में हुआ त हाणे कंहिंखे तो हीरो मिले। ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ संदन टियों भाउ यानी उन अकुलमत पोड़े जो टियों पुटु बि पोड़े जी ख़िदमत में अची हाज़ुर थियो। ऐं ॿिन्ही जेके पहिरीं वारा पुट हुआ जिन अची हीरो घुरियो, मगर हीउ टियों पुटु हिन ॿियनि पुटनि वांगुरु कुझु बि न घुरियो, न ई अची का ख़ासि ॻाल्हि चयाईं ऐं न ई पंहिंजी वाखाण कयाईं। नेठि कुझु ॾींहुं वक़्तु गुज़रण खां पोइ संदु पीउ पुछा कयसि त भाउ तूं एतिरनि ॾींहंनि में को नेकी जो कमु कयो बि अथई या न, भला कयो अथई त को बयानु कर। छोकिरे खां पुछाईं दबा जे नेकी जो कमु कयो अथई त ॿुधा, न त तुंहिंजे ॿिनि भाउनि पंहिंजा पंहिंजा कमु कया आहिनि, सो उन हीरे जो हाणे फ़ैसिलो थियणु घुरिजे। साईं टे छोकिरे वराणियो त बाबा मूं अहिड़ो को बि वॾो कमु त कोन कयो आहे जो जंहिंजे करे खणी आऊं क़ीमती हीरे जो हक़दार थियण जो दावा करियां। अलबत्ता उन ॾींहंनि में कुझु ॾींहं पहिरीं मूंखां हिकिड़ो कमु ज़रूरु थियो आहे जेको मूं कमु कयो आहे, तव्हांखे ॿुधायां थो, पर आऊं नथो चाहियां ऐं नकी दावा थो करियां त आऊं हीरे जो हक़दार आहियां। अबा ॻाल्हि हीअं आहे त हिकु ॾींहुं आऊं जबल जे सैर करण लाइ उन जी चोटी ते चढ़ी वियसि। चोटी ते वेंदे वेंदे छा ॾिसां त मुंहिंजो हिकिड़ो जानी दुश्मन, मुंहिंजो इंतिहाई ख़तरनाक जानी दुश्मन शराब जे नशे में मस्तु सफ़ा धुत थियल जबल जी चोटी वटि अहिड़े नमूने सां बेहोश पियो आहे, अहिड़े नमूने सां बेहोश पियो आहे जेकॾहिं थोरी बि चुरपुर कंदो त एतिरी बुलंदी तां को किरी ज़रूरु ख़तमु थी वेंदो। जेतोणीकि मुंहिंजो त पको दुश्मन हो, तंहिं हूंदे बि मां उनखे बेहोशी जी हालति में उतां खयों ऐं पंहिंजे मुंहं खे कपिड़नि सां अहिड़े नमूने सां ढकियमि जो जेकॾहिं हू जागी बि खणी पवे ऐं ॾिसे बि सही त मुंहिंजी सूरत खे सुञाणे न सघे ऐं शर्मसार न थिए, छो त हू मुंहिंजो दुश्मन हो। ऐं राति जी उंधाई में उन खे पंहिंजी पुठीअ ते खणी संसु घर में पहुचायसि। बाबा मूं हिन एतिरनि ॾींहंनि में इहो हिकिड़ो कमु कयो आहे। पंहिंजे टे पुट बादशाह पोड़े अकुलमत पोड़े जे टे पुट इहा ॻाल्हि ॿुधाई। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त अकुलमत पोड़ो पुट जी इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं यकदमि उहो क़ीमती हीरो संसु हवाले कंदे चयाईं त पुटड़ा सचपच तुंहिंजी नेकी साराहण जोगी आहे ऐं हक़ीक़ी नेकी इहा ई आहे। हिन क़ीमती हीरे जो तोखां वधीक ॿियो को बि हक़दार नथो थी सघे। प्यारा साथियो, हिन किसे हिन आखाणी जो इहो ई मक़सदु, इहो ई नतीजो निकितो आहे त हक़ीक़ी नेकी भलाई उहा ई आहे जेका दुश्मननि ऐं बुछड़नि माण्हुनि सां कई वञे ऐं ग़लति माण्हुनि सां कई वञे ऐं जिन जो नतीजो बि तव्हां सम्झो त तव्हांखे सुठो न मिलंदो, पर तव्हां पोइ भलाई जा कमु करियो त इहा ई हक़ीक़ी नेकी आहे ऐं हक़ीक़ी भलाई आहे। त मुंहिंजा हिन अकुलमंद पोड़े जे इन फ़ैसिले मां तव्हां मुतमिन आहियो या न, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा त असुल में हीरो कंहिंखे मिलणु घुरिजे हा, छा पोड़े सही कयो या न, कमेंट में पंहिंजी राय ॾींदा ऐं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हां में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।